ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरो खां। मीरपुर साकिरे ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि स्टापनि ऐं ॻोठनि में रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान 16 कलाक लोड शेडिंग, इफ्तार, तरावियां, निमाज़ सहरीअ जे वक़्तु बिजली गायब, रोज़ेदार सख़्त परेशान। मीरपुर साकिरे ऐं भरपासे वारनि शहरनि बुहारा, गुलामलाए, लेट स्टाप, लदिया स्टाप, टाकाणी स्टाप, बिरोसर कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने दौरान 16 कलाक लोड शेडिंग करे रोज़ेदार सख़्त परेशान। अफ़्तार, तरावियां, निमाज़ सहरीअ जे वक़्तु बि लोड शेडिंग ऐं अफ़्तार, तरावियां, निमाज़ सहरीअ में रोज़ेदार ऐं निमाज़नि खे सख़्त परेशानियूं। उन सिलसिले में शहरनि ज़ुल्फ़कार कलमती, कादिर जुणेजो, बिलावल लाशारी, मुर्तज़ा लाशारी ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा जी नाअहलीअ जे करे लोड शेडिंग जो ज़्यादा हुजण ऐं ग़लति टाइम रखण जे करे इबादत करण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। उन्हनि चयो त साकिरो फीडर लेट फीडर ऐं ॻाढ़ो ते मुसलसल 16 कलाक लोड शेडिंग कई वञे थी, जंहिंजे करे शहरी सख़्त परेशान आहिनि। हुननि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर लोड शेडिंग ख़त्म करे इफ्तार, तरावीह, निमाज़ ऐं सहरीअ जे वक़्तु बिजली ॾिनी वञे। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली गबोल, बे न्यूज़, मीरपुर साकिरो।